चांवर हर कंहिंखे पसंदि हूंदा आहिनि ऐं चांवरनि सां जेकॾहिं ॻाल्हि कई वञे ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ तयारु थींदियूं आहिनि। बिरयानी जी त इलाही वेरिएशन्स अचे चुकियूं आहिनि, पर पुलाव बि डिफरेंट तरीक़े जा तयारु थींदा आहिनि ऐं यखनी सां गॾु तयारु थींदा आहिनि, मसाले सां गॾु तयारु थींदा आहिनि। के इलाही माइल्ड हूंदा आहिनि ऐं के थोरा ईअं फ्लेवरफुल ऐं कुझु हुन में स्पाइसिस ऐड कया वेंदा आहिनि। अच्छा, हर तरीक़े जा पुलाव इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। अॼु असां तयारु कंदासीं पंजाबी पुलाव, जंहिंमें कुझु टमाटा शामिलु कंदासीं, थोरा सावा मिर्च असां हुन में ऐड कंदासीं ऐं यखनी जे लाइ पोटली जेकॾहिं तव्हां ठाहींदा आहियो उहो बि तव्हां बिल्कुलु ऐड करे सघो था, पर उन खां हटी करे अहिड़ी कहिड़ी ट्रिक इस्तेमालु कयूं त जेकॾहिं पोटली नथा ऐड कयूं त पुलाव बि फ्लेवरफुल थिए। ऐं जेकॾहिं इहो इशू आहे भई इहो मलमल जो कपिड़ो काॾूं अचे, पोटली कीअं तयारु कयूं, को इशू कोन्हे, तव्हां ईअं बि पंहिंजो पुलाव तमामु ज़बरदस्त ऐं फ्लेवरफुल तयारु करे सघो था। अच्छा, पुलाव हुजे, बिरयानी हुजे, रायता उन्हनि सां गॾु इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। त अॼु असां वेजिटेबल रायतो तयारु कंदासीं, जेको इन पुलाव सां गॾु तमामु मज़ेदार लॻंदो। ऐं चिकन जो पुलाव थो ठहे, हिन में तव्हां पटाटा बि शामिलु करे सघो था। ख़ासि तौर ते जीअं घर में ॿारड़ा हूंदा आहिनि त कोशिशि हूंदी आहे त हर ॿोड़ में भाॼीअ में हिकु ॿ पटाटो ज़रूरु ऐड कयो वञे। ॿारड़ा इलाही पसंदि कंदा आहिनि, पर बहरहाल जॾहिं चिकन तव्हां शामिलु कयो त उन ई स्टेज ते तव्हां हिन में पटाटा बि ऐड करे सघो था, त जीअं गॾोगॾु चिकन सां गॾु हो ॻरंदा वञनि। ऑयल में हिनखे तयारु कंदासीं। कुझु गरम मसालो हूंदो ऐं उन सां गॾु वॾिफ़ा हिन में शामिलु कंदासीं। साबित जेकॾहिं धाणा आहिनि उहे ऐड कंदासीं, पर इन्हनि खे थोरो कुटींदासीं। इन्हनि मसालनि खे थोरो साबित गरम मसालो आहे उहो असां हिन में शामिलु कंदासीं ऐं इहे तमामु अज्जा तव्हां पंहिंजे घर में बि मिलाए करे पुलाव मसालो तयारु करे फ्रिज में रखी सघो था। जॾहिं बि तव्हांजी दिलि चए थी तव्हां उन मसाले जा 3-4 टेबल स्पून खणो। जेकॾहिं 1 किलो चिकन आहे, 1 किलो चांवर आहिनि ऐं उन में तव्हां पंहिंजो पुलाव तयारु करे सघो था। त अॼु जल्दी सां अवल पुलाव जो जेको मसालो आहे उहो तयारु करे था वठूं। अच्छा, हे असां खईंसीं हिकिड़ी प्लेट ऐं जीअं मां तव्हांखे चयो त इन मसाले खे तव्हां तयारु करे पंहिंजे फ्रिज में इन करे, छो त मसाला जॾहिं पिसजी वेंदा आहिनि न त उहो ख़राबु जल्दी थी वेंदा आहिनि। स्पेशली कराची जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त जल्दी ख़राबु थी वेंदा आहिनि मसाला, त तव्हां फ्रिज में रखंदव त हे सेफ थी वेंदा। अच्छा, इन में कुझु अज्जा असां शामिलु कंदासीं जंहिंखे तव्हांखे कुटणो आहे। अच्छा, हे अची वियो असांजो जीरो। हे जेको मां मसालो तयारु कयां थी, हे हाफ kg जे लाइ काफ़ी आहे। ऐं इन खां बाद में जेकॾहिं तव्हांखे इनखे डबल या ट्रिपल करिणो हुजे त तव्हां इन जा जेके तादाद आहे उनखे वधाए सघो था। अच्छा, 1 टीस्पून इन में असां ऐड कयोसीं जीरे जो। अच्छा जी, हे असां हिन में शामिलु कयोसीं। इन सां गॾोगॾु असां हिन में शामिलु कंदासीं सुका धाणा, हे अची विया मां वटि, ऐं इन में ऐड कंदासीं वॾिफ़ा। चलो, सुका धाणा असां हिन में शामिलु था कयूं, 2 टेबल स्पून। अच्छा, वॾिफ़ा असां हिन में शामिलु कंदासीं 2 टेबल स्पून। हे अची वई। 1 टेबल स्पून इन में शामिलु कंदासीं चिकन पाउडर। अच्छा, थोरो हाणे असां हिन में ऐड कंदासीं गरम मसालो, थोड़ा दालचीनी जा टुकड़ा। अच्छा, वॾो फोटो अची वियो। थोरो बादियान जो गुल असां हिन में शामिलु कंदासीं ऐं थोड़ा हिन में ऐड कंदासीं लौंग। ये कुझु लौंग अची विया, वॾा 2 इलायची। कुझु असां हिन में ऐड कंदासीं कारा मिर्च, 6 खां 8 ऐड कयो कारा मिर्च ऐं नंढड़ा फोटा। अच्छा, नंढड़ा फोटा असां हिन में शामिलु था कयूं 3। हे अची विया नंढड़ा फोटा।
लूणु तव्हां जॾहिं तमामु मसालो पीसे छॾियो त तव्हां उन में लूणु शामिलु कयो त हिन में अची वियो असांजा वॾिफ अची विया ऐं सुका धाणा अची विया, चिकन पाउडर असां हिन में शामिलु कयो अथसीं ऐं होल साबित गरम मसालो। इन खे तव्हां पीसे करे बॉटल में बंदि करे रखो ऐं इहो तव्हांजो पुलाव जो जेको मसालो आहे उहो तयारु थी वेंदो। हाणे हिन तरफ़ अचूं था कुकिंग जी तरफ़। इन खे थोरो मसाले खे कुटे पोइ असां हिन में इस्तेमालु कंदासीं। अच्छा, स्टोव अवल करे था छॾियूं ऑन। हाफ kg असां वटि आहिनि राइस ऐं हाफ kg असां वटि आहे चिकन। त हाफ कप इन में शामिलु था कयूं ऑयल जो ऐं थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु ऐं सुर्ख बसर, इहे ॿ शयूं ऐड कंदासीं ऐं चिकन खे सुठे तरीक़े सां कंदासीं फ्राई। अच्छा, बसर मां पोइ शामिलु कंदमि, अवल ऐड था कयूं थूम ऐं अदरक जो पेस्ट। चलो जी, हे अची वियो पेस्ट। ऐं इन में ऐड था कयूं थोरो इनखे कवर था कयूं ऐं चिकन जो जेसीं ताईं थोरो कलर चेंज थी थो वञे तेसीं ताईं असां चिकन खे कुक कंदासीं। हिन जी बाहि मां थोरी स्लो थी कयां